सिजावल जे उरसानी बिरादरी जे मौज़िज़न गुलशेर उरसानी, रुस्तम उरसानी, शबीर उरसानी, न्याज़ उरसानी, मंजूर अहमद, नज़ीर अहमद उरसानी, इरफान उरसानी ऐं ॿियनि पारां उरसानी मोहल्ला में पीपी अॻवान सैयद नसीर अहमद शाह शिराज़ी जे मान में आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे तक़रीब बिरादरी जे माण्हुनि तौड़े मुख़्तलिफ़ बिरादरी जे चङनि मुड़सनि शिरकत कई। उन दौरान सैयद नसीर अहमद शाह शिराज़ी जो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका अवाम जी ख़िदमत करे रही आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां ज़िले सिजावल में तरक्याती कम कराया आहिनि। असांजी कोशिश रही आहे त असां हमेशह अवाम जी दिलि सां ख़िदमत कई आहे जेका जारी रहंदी। आजियाणे में एडवोकेट नसीर मलाह, वडेरो नवाब रूपाई, वडेरो असलम सुमरो, अज़ीज़ ख़ासखेली, रशीद मेमण, आकाश मेमण, रहमतुल्लाह मेमण, अज़ीज़ मछारो, शाहीन सुमरो, गुलहसन ख़ासखेली, वडेरो मोहम्मद गरमानी ऐं ॿिया मौजूद हुआ। आयल मेहमान सैयद नसीर अहमद शाह शिराज़ी समेत मेहमाननि खे उरसानी बिरादरी जे चङनि मुड़सनि अजरकूं ओठायूं वयूं।